मोगा निभागा चंबो छो ये गिराकी पांजी कीअं थींदी पहिरियों नी पांजो हे आइटम खपाईंदासे त पाण मालामाल थींदासे ना। हे आइटम खपाईंदासे हिन में ॾाढा 20 रुपया बचत थींदी। इहो कोई कारोबार अचा हेॾी गर्मी पई आहे गप पई आहे हिकु दर खड़काईंदा वधा आहियूं। कोई ॿियो कारोबार हे कारोबार मूंखां कोन थींदो ई। इएं वरी तोखां कारोबार इहो छो न थींदो? इहो आहे मुंहिंजो शैतानी खोपड़ी जो कमाल। मूंखे कन ॾे त ॻाल्हि ॿुधायाई। हाँ यार मोगा गिराक भी खुश पाण भी खुश। हल 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 दर खड़का वारो खड़। केड़ा हो मुझो दर छो खड़कायो थो? किथे तो वो टिकटॉक और स्टार त न आयो मोगो ऐं रमू। पोड़ा खगा सही सुञातो थी असां उहे टिकटॉकर स्टार आहियूं। हाँ ठीक है पर तवा इते झंग में जो आया हो तो रस्तो तो कोन भूली आयो। असां रस्तो कोन भुलिया आहियूं। असां हिकु नओं कारोबार ठातो आहे। असां उन कारोबार जे हिसाब सां आया आहियूं तोड़े। तवा हर कम डिंगो कम कंदा आयो। कोई सिद्धो कम भी कयो थो हाने केड़ो कम कयो था? तू टेंशन ना वठ। इन चक्कर असां न्यू ब्रांड ठातो आहे। क्रीम सुर्खी पाउडर घणा आइटम ॿिया बि आहिनि असां सां गॾु। इन हिसाब सां तोड़े हली आया आहियूं। तवा जी गाल भली पर हिन उम्र में मां क्रीम पाउडर हणदे सुठो लगदोस। तवा मुखा छा था चायो? पोड़ा खगा तू सही चवे तो तुंहिंजी उम्र घणी थी वई आहे पर तुंहिंजे घर में तो को शौकीन हूंदो ना क्रीम पाउडर हणण जो। हाँ पर मुंहिंजो हिकिड़ो कारो पुट सीधी आहे उनजो मां इलाज कराए कराए मां थकजी पियो आहियां। जेको इनके हथ लहींदो आहे न उनजा हथ कारा थी वेंदा आहिनि। उनखे चवां थो उहो मान क्रीम हणे त को सुहिणो थिए। ही सभु आइटम फ्री जा आहिनि। तव्हांखे फ्री में खपायूं था। फ्री में? हाँ हलो 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 हलो। पोड़े खगे खे मां पहिला ई चई चुको आहियां त तोखे खपायूं था पर इहो चरियो सम्झे ई कोन थो। इहो नालो थी न घोबा। चाचा मुंहिंजो घोबा नालो कोन्हे मुंहिंजो नालो आहे मोगो ऐं मुंहिंजे चैनल जो नालो आहे मोगो शाहबाज। पोइ तव्हां मोगा घोबा छो लिखंदा सिधो शाहबाज लिखो न। ओ चाचा फेमस थियण जे करे इहो नाला मटाइणा पवंदा आहिनि तॾहिं वञी चैनल कामयाब थींदो आहे तॾहिं वञी करे माण्हू फेमस थींदो आहे। इहो भला परियों पर परफ्यूम त चेक करा मूंखे। हा हा छो न। पोड़ो खगो त बेहोश थियो। वारो कर सॼे घर जो सफ़ायो कर। सफ़ायो कयां तो मां ॿुहारी ॾियां थो। हाँ। कचरो बि ॿाहिरि उछलाए अचां थो। वर कर ने भागा। हराम खोर तू इते खाइण पीअण में लॻो वेठो आहे। सामान त खणाए वठ न। बुख लगी हुई चावर खायां थो। तू ही पेट जो पिटियो हे ॾिसी तो हराम खोर हेरे तक। हाँ जमारो मुकले सॼे कमरे जी सफ़ाई करे छॾी आहे। हालत वारो कर निकरण जी क्यों। काड़े काड़े तकड़ा तकड़ा केरो काड़े वेंदो त केड़ो सामान खयो तो? असल में ॻाल्हि इहा आहे असांजो घर थी वियो आहे पुराणो। बारिश थींदी आहे गोॾनि जेॾो पाणी पीजी वेंदो आहे। असां तू लॾिया वेंदा आहियूं पंहिंजो सामान खई वेंदा आहियूं। शहर में जगह वरिती आहे उते। लगे नथो माखे तो चोर लगो था। ये जगह मुंहिंजी आहे मुंहिंजी। ही मूंखे जेका न ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में फसाए करे मुंहिंजी फुर कई वेंदा आहिनि। अच्छा फुर कयूं वेंदा आहिनि। हा चोर हो तो माखे पहिरीं शक कयो तव्हां ते। साहब ये न कजो गलती थी वई आहे। असांखे माफ़ी ॾियो। हाणे असां ये चोरी चकारी वारा कम छॾे ॾींदासीं। हाणे असां निमाज़ूं पढ़ंदासीं रोज़ा रखंदासीं। रोज़ा नमाज़ूं ये उते भी आहिनि उते मुसल्ला भी आहिनि मस्जिदां भी आहिनि हर शइ तव्हांखे उते मां जेल में जंहिंमहिल पुॼंदा वे न सॼो को सिधा थी वेंदा वे। हलो होॾे हलो ॿई ॼणा। मोगे जी मार खबर न चार।